दोस्तों अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जी सिंध उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा साथी पाण ॻाल्हायूं था असां वटि हिकिड़ी सिंधी में आम चवणी हूंदी आहे त कख जी चोरी भी साॻी आहे लख जी चोरी भी साॻी आहे। छा इहो सचु आहे त कख जी चोरी ऐं लख जी चोरी साॻी आहे? कख जे चोर ऐं लख जे चोर खे सज़ा साॻी ॾिजे उन लाइ हिकिड़ो मिसाल तौरु ॻाल्हि थो रखां जंहिंमें वॾी ॾाढी सम्झाणी आहे। चवंदा अमेरिका में हिकिड़े ॿार हिकिड़े होटल तां मानी चोरी कई, हुननि खां घुरियईं हुननि नयनसि पोइ तां चोरी कई, हुननि अमले वारनि हुननि खे पकिड़े कोर्ट में पेश कयो। उहे नव माण्हू शायदि आहे जंहिंजे साम्हूं हिन चोरी कई। जज हुनखे चयो त तूं हिननि जी मानी चोरी कई आहे? हुन चयो साईं मूं खाइण खां घुरीमान मूंखे नए न पोइ त मां खणी भॻुसि मूंखे पकिड़ियो अथनि। जज ॾिसी चुसि त तो चोरी कई आहे पर तो ते सज़ा आहे $10 ॾंड। हुन चयो मूं वटि रुपयो बि कोन्हे, पैसा हुजनि त पैसनि ते मानी वठी खावां न। जज पंहिंजे खीसे मां $10 हुनखे कढी ईंदा त सरकारी बैंक में जमा कराए हुननि नवनि माण्हुनि खे चई तव्हां ते बि $10 ॾंड आहे। छो जो तव्हां होटल खोलियो आहे माण्हुनि खे मानी खाराइण खां, जंहिं ग़रीब वटि पैसा कोन्हनि उनखे बचियल मानी ॾियो आहे। इहो इंसाफ़? छा इहा चोरी कख ऐं लख जी हिकु जहिड़ी आहे? मिसाल हिकिड़ो ॿारु आहे जेको पीउ जे खीसे मां $10 कढे थो, चोरी आहे? छा इहा हिकु जहिड़ी आहे? हिकु माण्हू आहे नवाज़ शरीफ़ असां वटि मुल्क जो अधु हिसो खसे वियो आहे, अरबनि रुपयनि जी पोइ चोरी आहे, अरबनि रुपयनि जी करप्शन अथसि। छा इन्हीअ जी ऐं जेको केबिन तां सिगरेटनि जो पैकेट खणी थो वञे इन्हनि ॿिन्ही जी चोरी हिकु जहिड़ी आहे? छा इन्हनि ॿिन्ही खे हिकु जहिड़ी सज़ा ॾिजे? हिकिड़ो ॿारु आहे जेको अन्न मां काई खणी ज़मीन मां घर अचे कुटे दुकान ते खपाए थो, इन जी चोरी ऐं जेको धरतीअ ते लख ऐं एकड़नि ते कब्ज़ा करे धारियनि ॾाढो शहर ठाहे उन्हनि खे ॾे, इन जी चोरी ऐं हुन जी चोरी हिकु जहिड़ी आहे? हिकिड़ो बिशनी आहे जेको मोबाइल कढी थाणे ते पकिड़िजे थो वञे थो, छा इन जी चोरी ऐं जेको हिन सॼे अरबनि रुपयनि जी चोरी करे थो वञे इन जी ऐं हुन जी चोरी हिकु जहिड़ी आहे? छा कख जी चोरी ऐं लख जी चोरी हिकु जहिड़ी आहे? इन्हनि ॿिन्ही खे सज़ा हिकु जहिड़ी ॾिजे? इहा जेका चवणी आहे इहा दुरुस्त आहे? जवाब में ईंदो त न। कख जे चोर खे माफ़ करे सघिजे थो, कख जी चोरी ई न आहे। मूं चयो न त केबिन तां सिगरेट हिकिड़ो चोराए वञे, पीउ जे खीसे मां $10 कढे, मानी घर मां चोराए खणे, इहा चोरी ई न आहे। धरती खणी वञे इहो चोरी माफ़ करण जहिड़ी न आहे। अरबनि रुपयनि जी करप्शन करे मुल्क मां पैसा खणी ॿाहिरि वञे, इहा चोरी कख जी ऐं लख जी चोरी साॻी न आहे। इन करे कख जे चोर ऐं लख जे चोर जी सज़ा साॻी न आहे। इहे वक़्त जा हुकुमरान पंहिंजो पैसो पंहिंजी करप्शन धरतीअ जे धाड़ा लिकाइण लाइ इहे ॻाल्हियूं लाहींदा आहिनि त तव्हां बि चोराए बिजली जो बिल नथा भरियो, इन करे असां बि अरबनि रुपयनि जी चोरी था करियूं, असां दरिया ते धाड़ा हया आहिनि ऐं इहे सभु जेके चोरियूं कयूं आहिनि इहे माफ़ु करण लाइ पंहिंजी चोरी पंहिंजा ॾोह पंहिंजा धाड़ा धरतियुनि जा लिकाइण लाइ इहा ॻाल्हि लाहींदा आहिनि त कख जी चोरी ऐं लख जी चोरी साॻी आहे, छो जो तव्हां बि चोर आहियो। इहा चोरी न आहे। दुनिया में कख जी चोर ऐं लख जे चोर जी सज़ा साॻी न आहे हूंदी। कख जी चोरी ऐं लख जी चोरी साॻी न आहे। इहो आउं गारंटी सां चवां थो त कख जे चोर खे $10 चोरी कंदड़ खे मोबाइल जे बिशनी खे माफ़ु करे सघिजे थो। अरबनि जी चोरी खे, जेके धरतीअ ते धाड़ा हणनि उन्हनि जी चोरीअ खे, जेके सामूंडियूं पटियूं ॿी खाई वञनि उन्हनि खे, हे जेके स्टील मिल जहिड़ियूं मिलूं खाई वञनि उन्हनि खे, कादरपुर गैस फील्ड जहिड़ी फील्डूं खाई वञनि उन्हनि खे, PIA जहिड़ा एयरपोर्ट खाई जहाज़ खाई वञनि, इन्हनि जी सज़ा हिकु जहिड़ी न आहे। इन्हनि जी चोरी हिकु जहिड़ी न आहे। इहा चोरी न आहे जेका तव्हां सिंधी माण्हुनि खे चओ था त तव्हां बि बिजली जा बिल न आहियो पीआरींदा, तव्हां बि $10 जी करप्शन कई आहे। इन करे अरबनि खरबनि जी जेका चोरी आहे इहा असांजी ऐं तव्हांजी हिकु जहिड़ी आहे। इहा हिकु जहिड़ी न आहे। इहा चवणी ग़लति आहे त कख जी चोरी ऐं लख जी चोरी साॻी आहे। इन करे कख जे चोर ऐं लख जे चोर खे सज़ा साॻी ॾिबी। पर पोइ बि सही आहे जेकॾहिं कख जे चोर ऐं लख जे चोर खे सज़ा ॾिजे, तव्हां त बिशनी खे पकड़ींदड़ खे पुलिस वारा 70 चंबो हणी पोइ पुछंदा अथसि त नालो छा थी, ज़ात जो केरु आहे। अरबनि जे चोरनि खे त तव्हां सलूट करे जहाज़नि ऐं PIA ॿियनि अज़ीम तरह उन्हनि खे कढी ॿाहिरि मोकिले फ्लैटुनि ऐं बंगुलनि ऐं ताजरनि तौरु विहारींदा आहियो। असां वटि त जेके लखनि ऐं अरबनि जा चोर आहिनि उहे त अज़ीम आहिनि, उहे त ॾाहा आहिनि, उहे त बिज़नेसमैन आहिनि, उहे त मुल्क जा हुकुमरान आहिनि। पर जेके कख जा चोर आहिनि उहे ज़लील आहिनि, ख़्वार आहिनि, सज़ाउनि में आहिनि, जेलनि में आहिनि, तकलीफ़ुनि में आहिनि। जेकॾहिं तव्हां पाण चयो आहे त कख जी चोरी ऐं लख जी चोरी साॻी आहे त पोइ तव्हांखे बि कख जे चोर जेतिरी सज़ा आई आहे? न। तव्हां त अज़ीम सॾिबायो, ॾाहा सॾिबायो, दानिश्वर सॾिबायो, अलाए केतिरनि लक़बनि सां जेके अरबनि खरबनि जा चोर आहियो, जेके गद्दार आहियो, जेके गुंडा आहियो, जेके दहशतगर्द आहियो, जन सभु ताईं माण्हुनि खे सिंधी खे चयो आहे त कख जी चोरी ऐं लख जी चोरी साॻी आहे। सभ खां पहिरीं त इहे ॿई चोरियूं साॻियूं न आहिनि। इन्हनि ॿिन्ही चोरनि जी सज़ा साॻी न आहे। पर तव्हांखे त कख जे चोर जेतिरी बि सज़ा कोन आई आहे।
जन लखनि अरब करोड़ियूं ऐं खरब आहिनि जन सॼी धरती विकिणी आहे ॻी विया आहियो खाई विया आहियो इन करे कख जी चोरी ऐं लख जी चोरी साॻी न आहे इन्हनि ॿिन्ही जी सज़ा साॻी न आहे इन्हनि ॿिन्ही खे जेके लखनि अरबनि खरबनि जा चोर आहिनि उनखे चौंकनि ते टंगियो वञे जेके कख जा चोर आहिनि जेके उन्हनि खे माफ़ु कयो वञे हक़ मौजूदु जीअं सिंध।